अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हांखे असांजे चैनल जा वीडियोस पसंद था अचन। जेकॾहिं वाकई में भी तव्हांखे असांजे चैनल जा वीडियोस पसंद था अचन तो उन वीडियो के करे छॾियो लाइक ऐं चैनल के सब्सक्राइब करे छॾियो असांजा वधीक वीडियोस ॾिसण जे लाइ। ऐं दोस्तों काफ़ी सारा ॾींहंनि खां पोइ वरी मां पिक्सल लैब अपलोड करण वारो आहियां, जंहिंमें 1000 खां मथे फाउंड हूंदा। थोड़ा सिंधी फाउंड हूंदा, थोड़ा इंग्लिश भी हूंदा, 500 खां मथे सिंधी फाउंड हूंदा। सो दोस्तों अॼो की वीडियो तमाम ज़बरदस्त थियण वारी है। जेकॾहिं तव्हां वीडियो को हिन वक्त ताईं लाइक ना कयो तो वीडियो को लाइक करे छॾिजो ऐं चैनल के भी सब्सक्राइब करे छॾिजो अहिड़ा वधीक वीडियोस ॾिसण जे लाइ। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां थो त हीअ पिक्सल लैब किथां डाउनलोड कंदासीं। लिंक हूंदी डिस्क्रिप्शन में मौजूद, तव्हां उतां वञी डाउनलोड कजो। ऐं दोस्तों मां तव्हां सां हिकिड़ो वाइदो कयो हो त मां तेसीं ताणी पासवर्ड न रखंदुमि जेसीं ताणी तव्हां वीडियो खे ॾिसंदो न। हिन में भी पासवर्ड ना आहे, तव्हां ईज़िली डाउनलोड करे सघो था। ऐं वीडियो ते मां पासवर्ड ना आहे रखियो ऐं थोरो वीडियो खे तव्हां ॾिसजो ऐं मां तव्हांखे सुकून सां ॾेखारियां थो। दोस्तों हीअ पिक्सल लैब आहे। पिक्सल लैब मां हिनखे ओपन करे तव्हांखे ॿुधायां थो ऐं मां नालो लिखां थो सिंधी में कुछ। असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करण न विसारिना। ऐं दोस्तों ये मां नालो लिखी छॾियो आहे जंहिंजो लिखियो आहे मां असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करण न विसारींदा। ऐं दोस्तों ॾिसी सघो था काफ़ी सारा बेहतरीन फाउंड हिन में मौजूद हूंदा। ऐं दोस्तों ॾिसी सघो था इनमें काफ़ी सारा फाउंड मौजूद आहिनि, सिंधी फाउंड। ऐं तव्हां सिंधी फाउंड डाउनलोड पंहिंजा करण चाहे था तव्हांखे सिंध सलामत हिकिड़ी वेबसाइट मिलंदी, तव्हां उतां वञी डाउनलोड करे सघो था। ऐं दोस्तों ही आहे सिंधी फाउंड। ऐं मां तव्हांखे वरी भी ॾेखारियां त काफ़ी सारा हिन में फाउंड मौजूद आहिनि। ही इस्लामिक फाउंड भी मौजूद आहिनि ऐं रमज़ान भी अचण वारो आहे, तव्हांखे ॾाढा कम में ईंदा। काफ़ी सारा हिन में फाउंड आहिनि ऐं तव्हां हलाए थकिजी पवंदो। काफ़ी सारा बेहतरीन पिक्सल लैब आहे हिन में। ऐं दोस्तों ही काफ़ी सारा हिन में फंक्शन भी मौजूद आहिनि ऐं तव्हांखे सम्झ में भी ईंदा हूंदा। ऐं दोस्तों इहा हुई असांजे चैनल जी अॼु जी वीडियो, जंहिंमें मां तव्हांखे ॾिनो 1000 फाउंड वारो सिंधी लैब, सिंधी पिक्सल लैब। ऐं दोस्तों असांजे चैनल जा जेकॾहिं तव्हांखे वीडियोस पसंद था अचनि त वीडियोस खे कंदो लाइक ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे भी सब्सक्राइब करे छॾिजो। ऐं दोस्तों हिकिड़ी गुज़ारिश आहे तव्हांखे त काफ़ी सारा दोस्त यार चवनि था त पिक्सल लैब डाउनलोड नथो थिए, डाउनलोड नथो। यार लिंक हूंदी डिस्क्रिप्शन में, डिस्क्रिप्शन मां तव्हांखे ॿुधाए सघां, डिस्क्रिप्शन हिते हूंदी आहे। हिन तव्हां एरो खे क्लिक कंदो त हीअ डिस्क्रिप्शन अची वेंदी ऐं तव्हां हिन जे हेठि लिंक मौजूद हूंदी। ऐं मिलूं था दोस्तों कंहिं अगली वीडियो में। तेसिताईं पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।